अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे चंड विसामी वियो। कहाणियूं लेखक अमर जलील। छापो पहिरियों मार्च 2009 ईस्वी। छापो ॿियों जनवरी 2011 ईस्वी। छापो टियों 2014 ईस्वी। छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची, सिंध। किस्त 5वीं। युगोस्लावियन कहाणी, ऐवान कैंकर। मुतरजम अमर जलील। कहाणी ॿार ऐं ॿुढा। हर राति सुम्हण खां अॻु ॿार पाण में ॻाल्हियूं कंदा हुआ। हिक वेकिरे बुखार जे भर में वेही जेकी की संदन सम्झ में ईंदो हो चई ॾींदा हुआ। हर राति ईअं थींदो हो जो सांझीअ जा पाछा दरीअ जे कावन मां संदन कोठीअ में निंड्राखड़ो माहौल खणी ईंदा हुआ ऐं उन्हनि पाछनि में हूंदियूं हुयूं भांत भांत जूं अनोखियूं कहाणियूं जेकी भांइ पवंदो हुन तंहिंजे बारे में ॻाल्हाईंदा हुआ। पर संदन ज़हन में फ़क़ति सिज जहिड़ियूं सुंदर ऐं सुहिणियूं कहाणियूं ई ईंदियूं हुयूं जिन में प्यार ऐं उम्मीद जा जज़्बा समायल हूंदा हुआ। मुस्तक़बिल हिननि लाइ हिकु तवील बेअंत लंबो मोकल जो ॾींहुं हूंदो हो। हिननि लाइ ईस्टर ऐं क्रिसमस में को बि फ़र्क़ु न हो। उते ज़िंदगी गुलनि वांगुरु परदनि जे पोयां ख़ामोशीअ सां थिड़कंदी तिरकंदी कुॾंदी रोशनीअ जे दायरे में रोशनीअ जा किरणा मिलाईंदी हुई। अखर सरगोशन में उकलिया वेंदा हुआ जिन खे सम्झण बि मुश्किल हो। संदन कंहिं बि कहाणीअ जी न शुरूआति हूंदी हुई ऐं न ई का शकिल। कंहिं कंहिं कहाणीअ जी त पुॼाणी बि न हूंदी हुई। कॾहिं कॾहिं त चारई ॿार हिक महिल ॻाल्हाइण लॻंदा हुआ पर तॾहिं बि को कंहिंखे न मुझाईंदो हो। सभई उन पाक ऐं साफ़ रोशनीअ खे घूरण में मऊ हूंदा हुआ जिते हिकु हिकु लफ़्ज़ चिटो ऐं हक़ीक़ी हूंदो हो। ॿार शकिल शबीअ में हिक जहिड़ा हुआ। एतिरे क़दुरु जो झुंझकिड़े में सभ खां नंढे ॿार 4 सालनि जे निचिक ऐं 10 सालनि जे लाज़िका में को बि फ़र्क़ु महसूसु न थींदो हो। सभिनी जा चहिरा सन्हड़ा डिघा ऐं अखियूं वॾियूं ऐं वेकिरियूं हुयूं। ऐं हिकु शाम संजादारे कंहिं अणॼाण तरफ़ खां अणॾिठी ताक़त जे बेरहम हथ जन्नत जे रोशनीअ में झरकंदड़ मोकलूं कहाणियूं ऐं किसा मुंतशिर करे छॾिया। ख़त रस्ते खे ख़बर मिली त संदन पीउ इटलीअ जे जंग में शहीद थी वियो। उन ख़बर संदन आॾो हिकु अजीब नऊं बिल्कुलु मुंझायल ख़्यालनि जो जिस्म खड़ो कयो। जिस्म बुलंद कामत वेकिरी हाठीअ सां हो पर न हो सवात न अखियूं। उहो ख़्यालनि जो देवता न त चर्च ऐं घंटनि जे हंगामे मां आयो हो ऐं न ई कमरे में फैलजंदड़ झुंझकिड़ीअ मां उभरियो हो। संदन ख़्यालनि में न त ख़ुशीअ जा ख़ज़ाना हुआ ऐं न ई का ग़मगीन कथा। छो जो संदन ज़हन में उकिरियल ख़्यालनि जो देवता मुर्दनि वांगुरु हो जंहिंखे न अखियूं हुयूं न वात। ख़्यालनि जो देवता पैदा थियल हालतुनि अॻियां निमाणाईअ ऐं बेकसीअ जी हालत में बीठो रहियो ॼण त कंहिं अज़ीम भित आॾो बीठो हो जा साख़्त हुई, ख़ामोश हुई, गूंगी हुई। ख़्यालनि जो देवता भित ॾांहुं वधियो ऐं हैरत में ख़ामोश बीह रहियो। पर बाबा कॾहिं मोटंदो? टिंचिक अजब मां पुछियो। लाज़िका ठूठणी खेसि घूरींदे चयो, हू मरी वियो आहे, हींअर कीअं मोटंदो? सभु ॿार ख़ामोशीअ में ॿुॾी विया। हू उन अजीब भित आॾो बीठा रहिया जंहिंजे पुठियां हू कुझु बि न थे ॾिसी सघिया। मां बि जंग ते वेंदुसि, 7 सालनि जे मिची ओचितो चई ॾिनो। तूं अञा नंढड़ो आहीं, 4 सालनि जे टिंचिक खेसि सलाह ॾिनी। मलका जेका सभिनी ॿारनि में सनड़ी ऐं बीमार थे ॾिठी ऐं जंहिं पंहिंजी माउ जी शाल वेड़ी हुई, पंहिंजे निबल आवाज़ में पुछियो, जंग छा आहे? असांखे जंग जे बारे में ॿुधाए मिची। मिची सम्झाणी ॾिनी, जंग हीअं हूंदी आहे त माण्हू हिक ॿिए खे मारींदा आहिनि, चाकू हणंदा आहिनि, तलवारुनि सां हिक ॿिए खे कटींदा आहिनि ऐं बंदूकुनि सां हिक ॿिए ते गोलियूं हलाईंदा आहिनि। जेतिरा घणा माण्हू मरंदा ओतिरो बहितर। तव्हां जंग में माण्हू मारींदा वञो, को बि तव्हांखे न रोकींदो। जंग में ईअं ई कबो आहे। पर माण्हू हिक ॿिए खे छो मारींदा आहिनि? मलका पुछियो। बादशाह जे लाइ? मिचीअ खेसि ॿुधायो।
सभु ख़ामोश रहिया। संदन निगाहूं नाॾो छायल धुंधल खे मां इंसानियत जी कामरानीअ जा किरणा उभरंदा आया, जन में जोति बि हुई ऐं कुवत बि हुई। हू शांते का वेठा रहिया। साहब ख़्याल सां ते कयाऊं, ॼण त चर्च में महान उपदेश ॿुधी रहिया हुआ। मिची माठ टोड़ींदे चयो, मां बि जंग ते वेंदुसि, दुश्मन सां विढ़ंदुसि। दुश्मन कंहिं जहिड़ो हूंदो आहे? खेसि मथे ते सिंग हूंदा आहिनि छा? ओचितो मलका पंहिंजी सन्हड़े आवाज़ में पुछियो। हा, दुश्मन खे मथे ते सिंग हूंदा आहिनि, वरना दुश्मन खे कीअं सुञाणे सघिबो? नंढड़े टिंचिंग गुस्से में चयो। सही जवाब जी सुध मिचीअ खे बि न हुई। मां नथो सम्झां त दुश्मन खे मथे ते सिंग हूंदा आहिनि। हिन आहिस्ते हबकंदे चयो। दुश्मन खे सिंग वरी कीअं हूंदा? हू त असां जहिड़ो इंसानु हूंदो आहे, लाज़का चयो। ऐं वरी पंहिंजे जवाब ते वीचार कंदे चयाईं, फ़क़ति खेसि रूह न हूंदो आहे। तवील ख़ामोशीअ खां पोइ टिंचिंग पुछियो, पर जंग में माण्हू कीअं शहीद थींदा आहिनि? हीअं पोइते, ऐं हिन पंहिंजो जुमिलो पोइते किरंदे सम्झायो। खेसि मारे मारे शहीद कयो वेंदो आहे, मिचीअ सम्झायो। बाबा मूंखे बंदूक वठी ॾियण जो अंजाम कयो हो, पर हू तोखे बंदूक कीअं वठी ॾींदो? हू त शहीद थी वियो आहे। हा, ऐं हिननि दुश्मननि खेसि मारे बि छॾियो आहे। हा, मरी वियो। संदन मासूम मुखड़ियुनि मां ग़म ऐं ख़ामोशी झाती पाती। साॻिए वक़्तु घर जे ॿाहिरां पियल बेंच ते ॿारनि जो ॾाॾो ऐं ॾाॾी वेठा हुआ। सिज जा रतोल किरणा वणनि मां छणंदा थे आया। सांझी ख़ामोश हुई। अचानक उन क़ब्रिस्तान जहिड़ी ख़ामोशीअ में हिकु सुॾको गूंजियो। सुॾको वाड़े मां आयो हो, जिते हिकु नौजवान विधवा यतीम ॿारनि जी माउ माल खे गाह विझी रही हुई। ॿई पीरसन ज़ईफ़ औरत ऐं मर्द ख़्यालनि में कुॿा थी विया हुआ। पोइ हिननि हिक ॿिए जो हथु सोघो करे झलियो, ॼण अॻु ईअं कॾहिं बि न कयो हुआऊं। हू ॿई सांझीअ जे उजामंदड़ किरणनि खे घूरे रहिया हुआ। संदन अखियुनि में न लुड़क हुआ ऐं न ई चपनि ते के लफ़्ज़। 1965 ईस्वी।